नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन सिलसिलो जारी है। इन वक्त कराची में खबर ईंदा हाल तो सिंध के वडे वजीर मुराद अली शाह मिस्कन चोरंगी धमाके जो नोटिस वठंदे कमिश्नर कराची के वाक़े की तफसीली रिपोर्ट तलब करे वरती है। वडे वजीर ज़ख्मियुनि लाइ फौरी तौर ते तिबी इमदाद जो बंदोबस्त करण की भी हिदायत कई है। सिंध के वडे वजीर जानी नुकसान ते गहरे दुख जो इज़हार किया है। होॾां पाकिस्तान पीपल्स पार्टी के अॻुवान सैयद गनी साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त धमाके जी नवेज की खबर लगाई पई वञे। दहशतगर्दी या गैस लीकेज जो वाक़ियो थी सके तो रेस्को ऑपरेशन का पोइ धमाके जी नवेज जो अंदाज़ो थींदो। काल दहशतगर्दी जो वाक़ियो थियो अॼु कुछ चवण वक्त का अॻु हूंदो। कमिश्नर कराची ऑपरेशन के मॉनिटर करे रहियो आहे ऐं मारिजी वयलनि जी तस्दीक नथा करे सघूं। 7 ॼणा ज़ख्मी थिया आहिनि। वाज़े रहे त कराची के इलाइक़े गुलशन इकबाल में मिस्कन चोरंगी ते वाक़े पार्लियामेंट में धमाके सबबि 5 ॼणा मारिजी विया ऐं 23 ज़ख्मी थी पिया आहिनि। 7 ज़ख्मियुनि जी हालत गणती जोगी आहे। रेंजर्स जे वॾी नफ़री वाक़े वारे हंधि पहुची बिल्डिंग जे तरफ़ ईंदड़ वींदड़ रस्तनि खे बंद करे छॾियो आहे। होॾां अस्पताल जी इंतजामिया चवण आहे त 7 ज़ख्मियुनि जी हालत गणती जोगी आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।